ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 7 अध्याय में ऐं 8 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के इंद्र देवता जे गुरु बृहस्पति जे रुसण बाबत हाल ॿुधायो। जंहिं ते ॿुधाइनि था त गुरु बृहस्पति जे रुसण बाद दैतन वञी देवताउनि ते हमलो कयो, जंहिं ते देवताऊं डिॼी वञी ब्रह्मा जी के सॼो हाल ॿुधाइनि था। ब्रह्मा जी तॾहिं ॿुधाइनि था त तव्हां तोष्ट्रा जे पुट विश्वरूप के पंहिंजो गुरु बणायो। ब्रह्मा जी जे चवण मूजिबि इंद्र देवता वञी ईअं करे थो ऐं विश्वरूप जी सहायता सां देवता दैतन ते जीत पाइनि था। ऐं पोइ 8 अध्याय में विश्वरूप जी जेको नारायण कूच इंद्र देवता के ॿुधाइनि था, उन जे प्रताप जो वर्णन थियल आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे विश्वरूप जी मृत्यु थियण। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त हे राजा, विश्वरूप के 3 मथा हुआ, तंहिं करे हू हिकिड़े वात सां सोमबली लता जो रस यज्ञ में कढी पीअंदो हो, ॿिए वात सां शराब ऐं 3 वात सां अनाज वग़ैरह भोजन कंदो हो। इंद्र गादीअ ते वेही केतिरनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ विश्वरूप खे चयो त मां तव्हां जी दया सां यज्ञ करणु घुरां थो। जॾहिं विश्वरूप जी आज्ञा सां यज्ञ शुरू थियो, तॾहिं हिकिड़े ॾींहुं कंहिं दैत विश्वरूप खे वञी चयो त तुंहिंजे माता बि दैत जी धीउ आहे, उन करे असांजी बहितरी लाइ हिकिड़ी आहुति दैतनि जे नाले ते बि यज्ञ में ॾियो। जॾहिं विश्वरूप उन जो चवणु मञी आहुति ॾियण वक़्तु दैतनि जो नालो बि आहिस्तगीअ सां वरितो त उन करे देवताउनि जो तेज यज्ञ करण सां न वधियो। तॾहिं इंद्र क्रोध में अची 3 सर विश्वरूप जा वढे विधा, जिन मां शराब पीअण वारो सर भंवरो, सोमबली पीअण वारो सर कबूतर ऐं अनाज खाइण वारो सर तितर पखीअ जो रूप वठी दुनिया में पैदा थिया। विश्वरूप जे मरंदे ई इंद्र जी सूरत ब्रह्महचा जे घेरे करे बदिलजी वई। जॾहिं देवताउनि जे हिकिड़े साल ताईं पश्चाताप करण ते बि उहो भारी पाप ब्रह्महचा जो न छुटो, तॾहिं इंद्र ऐं ॿियनि जी वेनती करण सां ब्रह्मा जी उन ब्रह्महचा खे 4 हिसा करे हिकिड़ो हिसो ज़मीन खे ॾिनो। उन सबबु करे ज़मीन जी पोख किथे किथे बिना अनाज रहे थी, उते पूजा ऐं पाठ न करणु घुरिजे। ऐं उन जे अयूज़ उहो वरदान ज़मीन खे ॾिनई त जिते खॾु खोबो हूंदो त भरिजी वेंदो। ॿियो हिसो दरख़्तनि खे ॾिनई, जंहिं करे के वण सुकी था वञनि, सवाइ गोगुल वण जे ॿिया सभु गोंद अशुद्ध आहिनि। ऐं खेनि आशीर्वाद ॾिनई त वण वढजण ते बि पार रहण सबबां वरी पोखिजी ईंदो। 3 हिसो स्त्रियुनि खे ॾिनई, उन सबबु करे स्त्री हर महीने रजसू लाइ मतिलब त धर्म में थी पहिरीं ॾींहुं चंडाल, ॿिए ॾींहुं ब्रह्मघातती, 3 ॾींहुं धोबण ऐं 4थे ॾींहुं शुद्ध थिए थी। ऐं वरदान स्त्रियुनि खे ई मिलियो त उन्हनि खे हमेशा कामदेव बणियो रहे। उन करे गर्भ वारी स्त्रीअ जो मन बि भोग करण जी चाहना रखंदो आहे। 4थों हिसो पाणीअ खे मिलियो, जंहिं करे पाणीअ ते गिजी फेण ऐं फोटा वग़ैरह थियनि था। ऐं पाणीअ खे इहो वरदान मिलियो त
कंहिं शइ में पाणी पवे त उहा शइ घणी थी पवे। देवराज इंद्र अहिड़ी तरह पाप जे चई हिस्सनि में विराइजी वञण करे शुद्ध थी पंहिंजो राज करण लॻो। जॾहिं तोष्टा खे विश्वरूप जे मारिजी वञण जो हाल मालूम थियो तॾहिं उन ॾाढी कावर करे अहिड़ो मंत्र पढ़ी होम कयो त जंहिंसां हिकिड़ो पुरुष इंद्र जे मारण वारो पैदा थिए। परमेश्वर जी इच्छा सां सरस्वती उन मंत्र जो मतिलबु हिन तरह सां उथलायो त इंद्र उन जे मारण वारो थिए ऐं पोइ हवन पूरो थियण बाद अगन कुंड मां हिकिड़ो दैत वॾो पहलवान पहाड़ वांगुरु वॾो रंग जो कारो गदा ऐं खर्ग हथ में खणी निकितो। जेतिरो परियां ज़ोर सां हिकिड़ो तीर वञी थो सघे ओतिरो बदन उन दैत जो हर रोज़ वधंदो हो। तंहिं करे तोष्टा उन जो नालो बर्तरासुर रखी उन खे चयो त इंद्र तुंहिंजे भाउ खे मारियो आहे, तंहिं करे तूं वञी पंहिंजे भाउ जो बदिलो वठ। जंहिं वक़्तु इहा ॻाल्हि तोष्टा जे वात मां निकिती उन वक़्तु ई बर्तरासुर हिकदमि इंद्र वटि पहुची वञी हकल कई। उन जे ख़ौफ़नाक रूप ॾिसण ऐं ललकारण ते सभु देवताऊं डिॼी विया ऐं अञा बर्तरासुर बायो त इंद्र खे पंहिंजे वात में विझी गड़काए वञा त इंद्र ऐं ॿियनि सभिनी देवताउनि उन जे साम्हूं अची पंहिंजा पंहिंजा हथियार उन ते हलाया। जॾहिं बर्तरासुर उन्हनि सभिनी हथियारनि खे गड़काए वियो तॾहिं इंद्र देवताउनि समेत उतां उथी भॻो ऐं नारायण जीअ जी शरण में वञी वेनती कयऊं त हे दीनानाथ, असीं तव्हांजी शरण में आया आहियूं, असांखे हिन दैत खां बचायो। इहा स्तुति ॿुधी श्री नारायण जी दीन दयाल इंद्र ऐं ॿियनि सभिनी देवताउनि खे पंहिंजा भक्त ॼाणी 16 पार्षदनि समेत पंहिंजे चित्रभुजी रूप जो दर्शन ॾिनो। जिन वेंकटनाथ खे ॾिसी दंडवत प्रणाम करे चयो त हे दीनानाथ, ही जो रूप तव्हांजो आहे तंहिंखे असां नमस्कार था करियूं। वेद ऐं शास्त्र तव्हांजे सुवास मां पैदा थी बि तव्हांजे आदि ऐं अंत खे नथा ॼाणी सघनि। जेके चरण कमल तव्हांजा वॾनि वॾनि जोगियनि ऐं परमहंसनि जे हृदय में 8 ई पेर रहनि था, तिन चरणनि खे असांजो नमस्कार आहे। हे भॻवान, सभु देवता ऐं आदमी तव्हांजा ठाहियल आहिनि। बर्तरासुर जे मारण जी का तजवीज़ करियो, न त हू देवताउनि माण्हुनि ऐं ॿियनि सभिनी जीवन खे मारे विझंदो। असां तव्हांजा दास थी अहिड़ा त दुखी आहियूं जो बर्तरासुर जे डप खां निंड बि नथी अचे। पंहिंजी मुयाद ते सभु तव्हांजी कृपा सां वधंदा आहिनि, उन करे देवताउनि खे वधाइणु घुरिजे, सो उन जे ख़िलाफ़ु बर्तरासुर वधियो आहे। तंहिं करे असांखे दुखी ऐं दीन ॼाणी दयाल थियो। इहा ॻाल्हि ॿुधी नारायण जी चयो त ए इंद्र, तूं अज्ञानता सां जो ब्राह्मण खे मारियो हो तंहिंजो इहो फल आहे। बर्तरासुर जे बदन ते को बि हथियार नथो लॻी सघे, तंहिं करे तूं दो हीच रकेश्वर जी हॾी, जंहिं रकेश्वर तमामु घणो तप कयो आहे, उन जी हॾी वठी हिकिड़ो हथियार ठाराए ऐं पोइ उन हथियार सां बर्तरासुर खे हणंदे त मुंहिंजी शक्ति द्वारा हिन जो सर कटिजी वेंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 9 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।